मौजूद सियासी समाजी अगवान जो एहतजाज को गुजरल ॾींहुं अवामी प्रेस क्लब के हथियार बदर सलीम जो उनके साथियों तरफ़ां हमलो किया अज वॾे तादाद में हिते माण्हू शिरकत की एहतजाज में सियासी समाजी अगवान शरीक हुआ सभी जो यो मुतालबो हो जवाबदार सलीम जो उन्होंने साथियों के जल्द गिरफ्तार किया वजे प्रेस क्लब जी समूर इंसाफ किया वजे तहफ़ुज़ रही इन्हनि इंसाफ फ्राहम किया वजे। सैयद सजाद अली शाह, सोच टीवी, कराची। लड़ी गाल कोन कंहिं ॻाल्हि तव्हां प्रेस क्लब ते हिते हिननि 1979 वटाए छॾियो आहे जॾहिं हिन में साफ़ ते वार साफ़ ते पाबंदी हुई त भई साफ़ करणु न हलंदी उन खां वक़्तु बि प्रेस हलिया पई हीअं त अहिड़ो को कोन थियो आहे साफ़ ते बार बचिन थी आहे लेकिन साफ़ ते हाफ़िज़ हुई अची उहो वक़्तु अची वियो आहे त अहिड़े नमूननि जे लाइ असांखे तयारु रहणो पवंदो इन करे त पहिरियों भेरो हिते जेको अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि हिकिड़ो अहिड़ो आवाज़ बुलंद कयो आहे हिते जे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बुलंद कयो आहे हिते जे हारियुनि जो आवाज़ बुलंद कयो आहे हिते जेके माण्हू वॾेर के निज़ाम में पिसबा रहिया आहिनि उन्हनि जो आवाज़ बुलंद कयो आहे त पोइ मलीर जी तारीख़ में पहिरियों भेरो इहो थियो आहे असांजे लाइ कारो ॾींहुं आहे त कल्ह दहशतगर्दनि हिन ते हमिलो कयो। हिन जी ॻाल्हि इहा त हीअ असांजे प्रेस क्लब ते हमिलो न आहे बल्कि असांजे घर जे मथां हमिलो आहे ऐं हिननि दहशतगर्दनि खे असां न छॾींदासीं। इन खां अलावा जेकॾहिं सम्झनि पिया त बिगड़ियल हरकतनि सां उहे असांजे घर खे सघनि था या असांजो वात बंदि करे सघनि था या असांजी तहरीक खे ख़तमु करे सघनि था। पूरी आज़ाद साफ़ ते इन हवाले सां ही मज़लूमनि जो अलमदार मज़लूम जी आवाज़ हमेशह कोई अलमदार मज़लूमनि जी आवाज़ उचारींदो आहे अहिड़े नमूने सां इहे जेके आज़ाद साफ़ ते मुख़्तलिफ़ प्रेस क्लब ते दहशतगर्दाना हमिलो कयो वियो आहे। अवामी प्रेस क्लब मलीर जे मज़लूम अवाम जो आवाज़ जेको आहे सो अहवान ताईं पहुचाए थो मज़लूम अवाम जी हौसला अफ़ज़ाई करे थो पर अहिड़ा दहशतगर्द जेके कंहिंजे चईअ ते बदमाशी करे इन अवामी प्रेस क्लब के जेको आहे जो आवाज़ बंदि करणु चाहिनि था पर मज़म्मत ऐं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था अवामी प्रेस क्लब ते हमिलो ऐं असीं इहो सम्झूं था कि अवामी प्रेस क्लब ते हमिलो न पर सिंध जे शऊर ऐं सिंध जे आज़ाद साफ़ ते आज़ाद कलम ते हमिलो आहे। असीं भरपूर नमूने मज़म्मत कयूं था ऐं जीअं सिंध तहरीक जा कारकुन ऐं अवामी प्रेस क्लब जे दोस्तनि सां शाना बशाना गॾु हमलो थियो करे अवामी प्रेस क्लब ते हमलो करे सोच ते अफ़सोस आहे हुनजी ख़बर हली आहे उनजे तव्हां नतीजो ॾिसो था मां नथी सम्झां त ठीकु आहे हिकिड़े माण्हूअ जी सोच आहे हिनजे पुठियां को वॾो अञा आहे प्रेशर के आहिनि अहिड़ा माण्हू जिन माना हीअ हरकत करे ऐं पंहिंजो असां हिनजी सख़्तु लफ़्ज़नि में ॿियो ॾींहुं जेको अवामी प्रेस क्लब ते जेको हमिलो आहे इहो हक़ ऐं सच जी आवाज़ खे दॿाइणु आहे ऐं जेको अवामी प्रेस क्लब मलीर जे अंदरि ख़ासि करे ग़रीबनि मज़दूरनि ऐं हक़ सच जे लाइ आवाज़ उथारियो इहा ॻाल्हि जेको आहे सो चमचागी प्रेस क्लब ते हमिलो कोन्हे ऐं सम्झां थो त हिकिड़ी सोच ते हमिलो आहे सामी मेमण